अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया हो बे न्यूज़। नाज़रीन, तव्हां ताईं अहम ख़बर पहुचायूं पिया निदो शहर खां, जिते निदो जे रहवासी फ़ौजी इमरान अली कमरानी खे राति देर सां लाहौर जे CMH मां पहुतल जनाज़े खे फ़ौजी एज़ाज़ सां मिटीअ मां हवाले कयो वियो आहे। उन मौक़े ते सवे शहरनि नौजवान फ़ौजी जी बिरादरियुनि जे माण्हुनि आसपास जे नौजवाननि बि शिरकत कई। यादि रहे त फ़ौजी जवान इमरान अली कमरानी 2 ॾींहं अॻु लाहौर जे CMH अस्पताल में दिमाग़ जे ऑपरेशन दौरान फ़ौत थी वियो, जंहिंखे राति देर सां निदो जे क़दीमी क़ब्रिस्तान में फ़ौजी एज़ाज़ सां मिटीअ मां हवाले कयो वियो आहे। रिपोर्ट करे रहियो आहे ग़ुलाम हैदर बुलैदी, BTV न्यूज़ निदो शहर। नाज़रीन, वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ बे न्यूज़। असां पहुचाईंदासीं हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ अला वारनि ताईं। असांजे हेठि ॾिनल नंबर ते राब्तो करे ऐं थियो असांजी टीम जा हिसा। असांखे पढ़ियल लिखियल ऐं बेबाक ऐं साफ़ सां शौक़ु रखंदड़ नौजवान सहाफ़ियुनि जी ज़रूरत आहे।